भारत पाकिस्तान में सिधी रीत दहशतगर्दी ऐं क़त्ल जे वाक़िअनि में मुलविस रहियो आहे। आमिर तांबा जे क़त्ल में भी भारत जे मुलविस हुजण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। उन मामले ते पुलिस जी जांच जारी आहे। जेसीं ताईं जांच मुकमल नथी थिए फ़िलहाल कुझु चवणु मुमकिन नाहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पाकिस्तान लाॻीतो अफ़गानिस्तान सां ॻाल्हाए रहियो आहे। दहशतगर्दीअ जा जेतिरा बि ताज़ा वाक़िआ थिया आहिनि उन्हनि पुठियां अक्सर मास्टर माइंड या सॼी प्लानिंग अफ़गानिस्तान मां थी रही आहे। सोशल मीडिया बाबति कानून साज़ी थियणु घुरिजे। अमेरिका या बर्तानिया में को नंढो ट्वीट बि करे त उनखे पकड़ियो वेंदो आहे। बलोचिस्तान में 8 पंजाबियुनि जे क़त्ल वारे वाक़िए जी जांच जारी आहे। धाड़ियल हथियार फिटाकनि खे अदालतुनि में पेश कयो वेंदो। ॿी सूरत में सख़्त ऑपरेशन थींदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी धाड़ियलनि खे आछ। संदसि चवणु आहे त शिकारपुर घोटकी ऐं कशमोर जे कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कंदासीं। धाड़ियलनि वटि जदीद हथियार आहिनि, पुलिस वटि नाहिनि। मिलिट्री ग्रेड जे हथियारनि लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां इजाज़त वरिती वई आहे। निगरान हुकूमत में अमन अमान जो मसइलो घणो ख़राब थियो। बिगाड़ ठीक थियण में वक़्तु लॻंदो। कराची में बदअमनी निगरान हुकूमत जी लापरवाही आहे। सियासी जमायतुनि जा बयान रद्द करियां थो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी कनकोट में अमन अमान बाबति इजलास खां पोइ IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सरदारनि सां गॾिजाणी कई आहे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ JIT जोड़ी आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल कचे में रहनि था। उन हवाले सां जल्द नतीजो मिलंदो। हुकूमत बिजली चोरी रोकण लाइ पुरअज़्म आहे। असांजी ट्रांसमिशन लाइन्स जी हालत ख़राब आहे। जेतिरी बि बिजली पैदा करियूं, जेकॾहिं ट्रांसमिशन सिस्टम बहितर न थियो त को फ़ाइदो नाहे। सूबा बिजली चोरीअ खे रोकण लाइ जोगा उपाउ वठनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो बिजलीअ शोबनि बाबति आला सतही इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बरसातुनि सबबि नुक़साननि जे हवाले सां नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। बरसातुनि सां डेम भरिजंदा ऐं पन बिजली में फ़ाइदो थींदो, पर बरसातुनि में काफ़ी जानियूं बि ज़ाया थियूं आहिनि। सिंध में सरकारी नौकरियुनि ते पाबंदीअ बाबति केस में अहम अॻ भराई। अदालत ग्रेड 1 खां 15 ग्रेड ताईं जे सरकारी नौकरियुनि बाबति स्टे ऑर्डर ख़त्म करे छॾियो। सूबाई हुकूमत खे सरकारी नौकरियूं फराहम करण जी मशरूत इजाज़त मिली वई। अदालत मार्क्स नाहिनि त नई हुकूमत ठही चुकी आहे। जेकॾहिं नए सिरे सां इश्तिहार जारी करे शफ़ाफ़ तरीक़े सां नौकरियूं ॾिनियूं वञनि त को एतिराज़ नाहे। MK मगवान अली ख़ुर्शीदी जी सिंध हुकूमत ऐं पुलिस ते छिती तनक़ीद। अली ख़ुर्शीदी जो चवणु आहे त कराची में अमन अमान जे हवाले सां पुलिस पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। उन्हनि वज़ीरनि खे शर्म अचणु घुरिजे जेके चवनि था त शहर में अमन अमान क़ाइमु थिए। कराची में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राब आहे। रोडनि रस्तनि ते माण्हुनि खे मारियो पियो वञे। हर मज़हब सां तालुक़ रखंदड़ स्ट्रीट क्राइम्स मां तंग आहिनि। ऐं सिंध हुकूमत कराची में स्ट्रीट क्रिमिनल्स जे ख़ात्मे लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी टारगेटेड ऑपरेशन करे रही आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो MK मगवान अली ख़ुर्शीदी खे बयान। संदसि चवणु आहे त हिक पासे MKM चवे थी त लोकल गवर्नमेंट सिस्टम मज़बूत कयो वञे त जीअं मकानी इदारा मुस्तहकम थियनि। ॿिए पासे चवे थी त वफ़ाक़ सूबाई मामलनि में मुदाख़लत करे।